इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां वाक़िआ खां कंदा हलूं त कोटड़ी में ॿारनि खे स्कूल छॾण लाइ वेंदड़ शख़्स गोलियूं हणी क़तलु कयो वियो आहे। सिंधी स्कूल वेझो हथियारबंदनि ग़ुलाम मुर्ज़ा जमाली खे ॿारनि ॾाढो गोलियुनि जो ख़ाज बणायो। वाक़िए खां पोइ हथियारबंद फ़रार थी विया। लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस वाक़िए जी जांच वधीक शुरू करे छॾी आहे। अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त कोटड़ी में ॿारनि खे स्कूल छॾण लाइ वेंदड़ शख़्स गोलियूं हणी क़तलु कयो वियो आहे। सिंधी स्कूल वेझो हथियारबंदनि ग़ुलाम मुर्ज़ा जमाली खे ॿारनि आॾो गोलियुनि जो ख़ाज बणायो। वाक़िए खां पोइ हथियारबंद फ़रार थी विया। लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे कोटड़ी खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर इस्माइल बारिजो। जी इस्माइल, फायरिंग थी आहे, हिन बाबति आगाह कजो। जी बिल्कुलु, तव्हां ॿुधाईंदा हलूं त कोटड़ी शहर में इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। कोटड़ीअ जे मेन सिंधी स्कूल वेझो इलाइक़े में जेको आहे सो पंहिंजी मासूम नियाणीअ खे जेको स्कूल छॾींदड़ मोटरसाइकिल सवार ते फायरिंग करे हथियारबंदनि जेको सो उनखे संदसि नियाणी जेका आहे मासूम उनजे ॾाढो जेको सो गोलियुनि जो ख़ाज बणायो वियो आहे ऐं फायरिंग जे नतीजे में 40 वरनि जो ग़ुलाम मुर्तज़ा जमाली मौक़े ते ई फ़ौत थी वियो आहे। हथियारबंद वाक़िए बाद फ़रार थी विया आहिनि। इतलाउनि मूजिबि वाक़ियो ज़ाती दुश्मनीअ जो नतीजो ॿुधायो पियो वञे। हीउ वाक़ियो कोटड़ीअ जे रासवा मोरीअ जो रवासी हो जेको ग़ुलाम मुर्तज़ा ऐं असुल जेको आहे सो लाणकाणे जो रवासी हो। संदसि जेको ॿुधायो पियो वञे त संगावती तकरार सबबि ही वाक़ियो पेश आयो आहे। मक़तूल जे लाश खे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल कोटड़ी मुंतक़िल कयो वियो आहे, जिते एक्सरे जी सहूलियत न हुअण सबबि हिन जे लाश खे जेको सो सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो पियो वञे। इन सिलसिले में मुंहिंजी SHO कोटड़ी शहज़ाद काज़ीअ सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो चवणु आहे त पाण में संगावती तकरार हो, जंहिंजे नतीजे में हिनखे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। असां हिन महिल जांच बि करे रहिया आहियूं ऐं पोस्टमार्टम करण खां पोइ वधीक असीं जांच कंदासीं त हिन केस में केरु मुलविस आहे। बहरहाल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कोटड़ी शहर में हिन में अहिड़ो वाक़ियो पेश अचण सां जेको सो कोटड़ीअ में ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। शहरियुनि जो चवणु आहे त अहिड़ीअ तरह जो कोटड़ी सिटीअ में जेको म्यूनिसिपल कोटड़ीअ में वाक़िया तमामु घटि पेश ईंदा आहिनि, पर अफ़सोस आहे त पुलिस जी लापरवाही सबबि अहिड़ा वाक़िया पेश आया आहिनि। जी ठीकु आहे इस्माइल, तफ़सील ॾियण लाइ वॾी